रोटी खाई करे नाश्तो ये भी बंद करो घटे करे छॾींदव मूंखे ॾिसण में न थिए चांहि बंदि कुझु करिणो थो पए पर वेट रिड्यूस थी वियो शुगर थी थिए बॉडीअ में ॿारनि खे 16 साल जा ॿार आहिनि कोल्ड ड्रिंक्स रोटी त माउ पीउ बोतल वठी आहे गर्मी आहे पीओ तव्हां उन्हनि ॿारनि खे पाण हथ सां ख़राबु था कयो छो था कयो इहे आदतूं चेंज कयो तव्हांखे बुरो लॻंदो पर सॉरी मूंखे जानकारी बिल्कुल सही है हाँ खीर पियो राति जो न पियो सुबुह पियो खीर पीअंदव त पाण सुहिणा थींदव दीदी वांगुरु हे चांहि पी पी असां मां भाटिया साहिब ॿई कारा थी आया आहियूं राति जो न पियो खीर ऐं ॾिसो रोटी खाई खीर पी त सुम्हंदव डाइजेस्ट किथां थींदो वञी सुम्ही पवंदव वरी एसी हलाईंदव हा एसी बि खपेनि टेम्परेचर बि थोरा खपेनि एकदम मिडिल क्लास फैमिली मुंहिंजे माउ पीउ पढ़ायो मां एक्चुअली कोल्हापुर जी रहंदा ई आहियां पर राति जो जेतिरो थी सघे न पियो ज़रूरी आहे डाइजेस्ट लेट थींदो आहे न खीर कोलेस्ट्रॉल में जो पेशेंट आहिनि किडनी जा जेके आहिनि शुगर जा आहिनि सभु रिपोर्ट्स खणी अचो पंहिंजो चेकअप आहे ब्लड शुगर हे सभु मां तव्हांखे कंसेशन में कराए ॾींदीमांव उहो प्लस सोनोग्राफी बि तव्हांखे कंसेशन में कराए ॾींदीमांव चेकअप सॼो मां फ्री कंदमि कुझु बि रुपयो बि न वठंदीमांव प्लस तव्हांखे दवाऊं जेके मिलंदियूं उहे बि बेसिक खां चालू कंदमि भई लिवर जी सफ़ाई थिए इहे माना सभु ईअं न ॾींदीमांव डायरेक्ट कोलेस्ट्रॉल ते असरु थिए डायरेक्ट माना काई बि दवा न लॻंदव हर्बल में कीअं बेस खां चालू करिणो पवंदो डाइजेशन लिवर प्रॉब्लम इहो सभु थी वेंदो न ऑटोमेटिक तव्हांजी बॉडी जॉइंट पेन इहे सभु लही वेंदा यूरिक एसिड वधियल आहे कंहिंजो गोॾनि में सूरु आहे पेरनि जे कुड़ियुनि में सूरु आहे एसिड जे करे अथव त वाङण जेतिरो थिएव घटि खाओ टमाटो घटि खाओ सिंधी माण्हू अधु किलो भाॼी अधु किलो टमाटा इहो घटि कयो ठीकु आहे ॿियो मूंखे कुझु कहणो न आहे देर थी मां डॉक्टर ज्योति मोतीजा 3 नंबर 20 सेक्शन में रहंदी आहियां हिते मां झूलेलाल मंदिर आहे न झूलेलाल स्कूल जे पुठियां हुते माता वैष्णो देवी मंदिर हा